अस्सलाम वालेकुम। मैं मनसिदी मिठोर बाबा कलाम वाकई खूब चयो आहे। एहसास जी क़ीमत कान थींदी आहे, न का बाज़ारुनि में विकिणजंदी आहे, बल्कि ही महसूस थींदी आहे। वाकई खूब चयो आहे। एहसास जी क़ीमत कान थींदी आहे, न का बाज़ारुनि में विकिणजंदी आहे, बल्कि ही महसूस थींदी आहे। तूं दिल सां अज़ीज़ ऐं जान खां क़रीब आहीं। तूं दिल सां अज़ीज़ ऐं जान खां क़रीब आहीं। मूंखे ॿिए कंहिंजो अहसासु कोन थींदो आहे। वाकई खूब चयो आहे। एहसास जी क़ीमत कान थींदी आहे, न का बाज़ारुनि में विकिणजंदी आहे, बल्कि ही महसूस थींदी आहे। जंहिंखे सोचे सम्झी चवंदा आहिनि, जंहिंखे सोचे सम्झी चवंदा आहिनि, पर तक़रीबन हर कंहिंजी हिकु अहिड़ी नेक ख़्वाहिश ज़रूरु हूंदी आहे। वाकई खूब चयो आहे। एहसास जी क़ीमत कान थींदी आहे, न का बाज़ारुनि में विकिणजंदी आहे, बल्कि ही महसूस थींदी आहे। हिकु अलॻि ई सुकून जो अहसासु ॾियारे थी। हिकु अलॻि ई सुकून जो अहसासु ॾियारे थी। अहिड़ी ख़ुशबू ऐं हर तरफ़ ॼण सावक ई सावक पखड़ी पई आहे। वाकई खूब चयो आहे। एहसास जी क़ीमत कान थींदी आहे, न का बाज़ारुनि में विकिणजंदी आहे, बल्कि ही महसूस थींदी आहे। आस पास माहौल सुकून महसूस करणु इत्मीनान ॾींदड़ आहे। आस पास माहौल सुकून महसूस करणु इत्मीनान ॾींदड़ आहे। ख़ुशगवार माहौल हिकु ताज़ो सुख जो साहु खणण जो मौक़ो फ़राहम कंदो आहे। वाकई खूब चयो आहे। एहसास जी क़ीमत कान थींदी आहे, न का बाज़ारुनि में विकिणजंदी आहे, बल्कि ही महसूस थींदी आहे। मुस्कुराईंदड़ चहिरो, नरम ज़बान, रहम कंदड़ दिल, अता कंदड़ हथ। मुस्कुराईंदड़ चहिरो, नरम ज़बान, रहम कंदड़ दिल, अता कंदड़ हथ। अल्लाह रब्बुल इज़्ज़त सेहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता फरमाए। आसूदगी असांखे अहिड़ा औसाफ़ अता फरमाए। आमीन। अल्लाह रहीम, रब करीम, रहमान रहीम आहे। अल्लाह रहीम, रब करीम, अल रहमान अल रहीम आहे। वाकई खूब चयो आहे। एहसास जी क़ीमत कान थींदी आहे, न का बाज़ारुनि में विकिणजंदी आहे, बल्कि ही महसूस थींदी आहे।